मानवारा साईं कमलेश मूरजाणी साहब, असांजे भेण आशा साईं गेहाणी साहब, मुंहिंजे ॿिन्ही पासनि खां मुंहिंजा गुरु वेठा आहिनि जिन पढ़ायो आहे मूंखे। हिन पासे प्राइमरी एजुकेशन, प्राइमरी खां हाई स्कूल ऐं हिते हायर एजुकेशन, जंहिंजो प्रूफ बि मां अॼु वरितो मां सही त करे ॾियो, मां MA सिंधीअ सां कई आहे, साईं खां अॼु वरितो। हाणे शुरू कयां, तव्हांजे तरफ़ां मूंखे कुझु चवणो आहे। त भेण त ईअं चए की हूअं त कुझु ख़ासि न आहे, पर अव्हां ईंदा अङण जेकर, अव्हां ईंदा अङण जेकर, अव्हां जी दीद थी पवंदी, असांजी ईद थी पवंदी। ईद जे मौक़े ते सुभाणे जेका ईद आहे उहा चयमि पई इहो। ऐं जॾहिं वॾनि जी ॻाल्हि कयमि त वॾनि सां रही मूं वॾाई सिखी, वॾनि वटि झुकणु अॼु सुठो थो लॻे, मनी ॻाल्हि दिलि जी टिकां थो खणी, अम्मा जो अङण अॼु सुठो थो लॻे। मुंहिंजे हिन पेपर जो उनवान आहे सिंधी आया सिंधी सिखणु, ऐं थोरा थोरा विच में चवंदुमि इहे जेकॾहिं जेको आहे तव्हां मूंखे अलाउ कयो त कुझु कोर्स बि कंदुमि मां, त चवंदुमि ज़रूरु। हासिल साहिब जे हिन सिटुनि सां मां शुरू कयां त ईअं त तो में मुंहिंजो को कमु कोन्हे, तॾहिं बि हूंदे हिकिड़ी ॻाल्हि चवां, भली तूं वॾी हा माणंदो कर, मगर निभाइज पंहिंजी ॿोलीअ सां। ॿोली त माउ थींदी आहे, पहिरीं माउ जननी, ॿी माउ जन्मभूमि ऐं टीं मादरी ॿोली। ऐं जननी लाइ बसि मां मुनवर राणा जो ही सिटूं चवां कि अंधेरे तेरा मुंह काला हो गया, ऐं अंधेरे तेरा मुंह काला हो गया, माँ ने आंखें खोली उजाला हो गया। इहा माउ ई थींदी आहे जेका कॾहिं वॾी न थींदी आहे। छो जो कंहिं ईअं चयो कि माउ जी माउ खे बि नानी चइबो आहे, ऐं नानी माना गुजराती में नंढो। हाणे माउ जी माउ बि नानी हुजे त वॾी कीअं थी, ऐं जेको वॾो न आहे उनखां वॾो वरी केरु। विरहाङे खां पोइ असां सिंधी सभु कुझु उते छॾे आयासीं, ऐं साण जेकॾहिं का खणी आयासीं त उहो पंहिंजी ॿोली, पंहिंजी सभ्यता, पंहिंजी संस्कृति, पंहिंजा रीति रिवाज़। ॾाढो सुहिणी जेको सिटूं ॿुधी आहिनि त सभु कुझु छॾे तूं आहीं पंहिंजे वतन जे ख़ातिर, लेकिन तो साण आंदी पंहिंजी अबाणी ॿोली, पंहिंजी मिठड़ी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली। अॼु असां सभु उन मिठड़ी अबाणी ॿोलीअ लाइ सिंधी संगत जे सॾ ते अची गॾु थिया आहियूं। इन कोशिश लाइ सिंधी संगत खे मणे मुबारकूं। गुजरातीअ जे हिकु वॾे शाइर ॾाढी सुहिणी ॻाल्हि चई त जॾहिं सिजु लहे पियो त उन हिकु ॻाल्हि चई त हाणे ही मुंहिंजो हेॾो वॾो कमु केरु खणंदो। सिटुनि जो कुझु माना ईअं हुई कि गुजरातीअ जे हिन शाइर जूं कि जॾहिं लहे पियो त उन ईअं चयो त मुंहिंजो हेॾो वॾो कमु केरु खणंदो। शांति थी वई, चुप थी वई। हिकु मिटीअ जे टुकड़े ईअं चयो, जंहिंखे असां ॾीओ था चऊं, त मां ज़रूरु कोशिशि कंदुमि। अॼु हीअ कोशिशि जेका थी आहे उन लाइ क़ुर्बान, उन लाइ वाधायूं सिंधी संगत खे। अॼु जे हालतुनि में जॾहिं सिंधी स्कूल वञनि था बंदि थींदा, या उन्हनि स्कूलनि पंहिंजो वजूद बचाइण लाइ माध्यम बदिलायो आहे, किथे हिंदी माध्यम, किथे गुजराती माध्यम, किथे अंग्रेज़ी माध्यम। इन्हनि ॾुखियनि हालतुनि में किन सिंधी मैनेजमेंट वारनि स्कूलनि हिकु विषय सिंधी बि रखियो, पर घणनि जॻहियुनि ते इहा रिथा बि कामयाबु न वई। हालतूं अहिड़ियूं अची बणियूं त घणनि माइटनि ऐं ॿारनि जी सिंधी विषय पढ़ण जी चाहना ई न रही आहे। सम्झाइण ते ईअं पियो ॿुधणु आयो त असांखे सिंधी विषय कहिड़ो अॻिते कमु ईंदो। सिंधी विषय रखण सां नौकिरी त कोन मिलंदी। जवाब ईअं बि पिया मिलिया त मकानी ॿोली, अंग्रेज़ी ॿोली धंधे ऐं रोज़गार लाइ ज़रूरी आहिनि। हालतूं अहिड़ियूं नाज़ुक बणियूं आहिनि त पंहिंजी मादरी ॿोली सिखण लाइ बि कारण ॿुधाइणा था पवनि। ऐं इहा हिकिड़ी
विडंबना आहे अॼु जी हालतुनि जी। इन्हनि हालतुनि में पंहिंजी मादिरी ॿोली घर जे चइनि दीवारनि में ॻाल्हाइजे, वहिंवार में जिते सिंधी हिक ॿिए सां गॾु थियनि तॾहिं सिंधीअ में ॻाल्हाइनि, उन लाइ कहिड़ा उपाउ वठिजनि त पंहिंजो वजूदु क़ाइमु रहे, छो जो ॿोली त उहा ई ज़िंदह रहंदी आहे जंहिंजी ज़बान ज़िंदह हुजे। छो जो हासिद साहिबु चयो कि ज़िंदह सा क़ौम ई रहंदी जंहिंजी ज़बान ज़िंदह, पंहिंजी जे क़ौम ज़िंदह त सारो जहान ज़िंदह। सिधो डेग न कंदे उपाउनि ते थो पहुचां कि सभ खां पहिरीं त जिते जिते सिंधी मैनेजमेंट जा स्कूल आहिनि उते हिकु विषय सिंधी बि पढ़ायो वञे, अहिड़ी व्यवस्था करण जी कोशिशि कजे। जेकी संस्थाऊं इहो करण लाइ तयारु हुजनि ऐं जिते ॿारनि जो अदद हुजे उते आर्थिक मदद करण जो वीचारे सघिजे थो। यानी सिंधी विषय पढ़ाइण वारे मास्तर जी पघार जो बंदोबस्तु कजे त बहितर उहो सिंधी संगत करे या ॿी के संस्थाऊं। ॿियो, जिते सिर्फ़ु हाई स्कूल आहिनि उते सिंधी सेखारण लाइ नंढा कोर्स हलाए सघिजनि था। हाणे हिते मुंहिंजो जेको मां जिते प्रिंसिपल आहियां स्कूल जो, हायर स्कूल ऐं हायर सेकेंड्री स्कूल, उते बि इहा मां रिथ रखी जॾहिं गुजरातीअ में कन्वर्ट पियो थिए, अंग्रेज़ीअ में कन्वर्ट पियो थिए, त हिकु विषय असां सिंधी कंहिं बि नमूने रखूं। उते हिकिड़ो वॾो सुवालु आयो त 7 दर्जा 8 दर्जा उहो पढ़ियो ई न, त 9 दर्जे खां मुंहिंजो असांजो जेको हाई स्कूल तो शुरू थिए त 9 दर्जे खां कीअं सिंधी पढ़ाइजे, 10 दर्जे जो बोर्ड जो एग्ज़ाम। त हिते इहो क्वेश्चन हो कि असां ईअं पंहिंजे ॿोलीअ खे ज़िंदा कीअं रखूं पंहिंजे स्कूल में, जॾहिं कि सिंधी मैनेजमेंट जो स्कूल, सिंधी उते घणाई वारा ॿार हुजनि पर उहे सिंधी सिखियल ई कोन्हनि के। जेका 3rd लैंग्वेज थींदी आहे उहा बि 3rd स्टैंडर्ड खां चालू थींदी आहे ऐं हिते 8th ताईं सफ़ा तरो ई लही विया, त उन्हनि खे या त पोइ अलॻि ॿिए खां सेखारिजे। त मां ईअं सम्झां थो, ऐं मुंहिंजे जेकॾहिं रेफरेंस बि अॼु जे हिन में कॉन्टेक्स्ट में जेकॾहिं तव्हां ॾियो त मां बिल्कुलु स्ट्रांगली चवां थो त शॉर्ट टर्म कोर्सिस जे लाइ असांखे तयारी करणु घुरिजे। ऐं शॉर्ट टर्म कोर्सिस में 15 ॾींहं, महीनो खां 2 महीननि ताईं थी सघनि था। इन जे लाइ मां बिल्कुलु वेनिती थो कयां त असां कंहिं नमूने उहे तयारु कयूं जो अहिड़नि स्कूलनि में बि जिते हेठि पढ़िया ई न आहिनि ॿार, छो जो जेकॾहिं उहो सिंधी लैंग्वेज खणंदा त 10th में हुनखे बोर्ड जो पेपर आहे ॾियणो, उहा 3rd लैंग्वेज में बि न ॾेई सघंदा छो जो हुनखे बेस ई कोन्हे। इन्हनि हालतुनि में शॉर्ट टर्म कोर्सिस जेके आहिनि उहे जेके आहिनि हलाइजनि। अहिड़नि संस्थाउनि जा सिंधी विषय जा इम्तिहान सिंधी संगत तरफ़ां रखिजनि त बहितरु थींदो। जेके शॉर्ट टर्म कोर्सिस आहिनि न, छाकाणि मॉनिटराइज़ेशन ज़रूरी आहे। जॾहिं लालवाणी साहिबु या मां डायरेक्टर तौरु हुउमि त जिते जिते क्लास हलिया, मूंखे त यादि आहे त मटलाणी साहिब खे अहिड़े हंधि मोकिलियो हुउमि जिते राति जो माना अधु राति जो वञिणो पियो, अधु राति जो लथा हुआ आहे, तमामु परे 3-4 ॼणनि खे मां चयुमि त गॾिजी वञी करे ॾिसी त अचो असांजी क्लास हलनि नथा। माना कंहिं जंगल में बि हलनि पिया त हुते हिकु हिकु हुते मॉनिटराइज़ेशन बिल्कुलु ज़रूरी आहे। त जेकॾहिं असां शॉर्ट टर्म कोर्सिस जो वीचारियूं था कि सिंधी संगत रखे ऐं करे त उहे माना बराबरि हलनि। हिते लीको पाइण जी ॻाल्हि हुजे न, उहे त बिल्कुलु रिजेक्ट कयूं असां। पर ईअं आहे कि शॉर्ट टर्म कोर्सिस हलाइण लाइ जॾहिं मां वटि जॾहिं कंहिंसां ॻाल्हाइमि पए त हिते प्रोफेशनलिज़म थी विया हर कंहिं मास्तर खे। ऐं असां जीअं मां जॾहिं NCPS में हुआसीं तॾहिं बि इहा ई ॻाल्हि हुई त असां कुझु अहिड़नि औरतुनि खे जिते ज़रूरत आहे, जेके नीडी आहिनि, अहिड़नि खे असां मौक़ो ॾियूं ऐं जिन खे सिंधी ईंदी हुजे। पर इन खां पोइ वरी उन्हनि ते असां वॉच बि रखियूं, असां उन्हनि खे बराबरि एनालाइज़ बि कयूं त उहे जेके आहिनि माना कोर्सिस हलाइनि था न, ऐं इन करे उन एग्ज़ाम जेके आहिनि उहे सिंधी संगत तरफ़ां रखिया त असांखे घणो कुझु हुन मां मिलंदो हुई। हर शहर में हाणे हीअ जेको आहे गैर दस्तूरी जॾहिं ॻाल्हि कई, 4 नंबर मां मुंहिंजो मुद्दो आहे कि जेका गैर दस्तूरी आहे, जिते मुमकिन कोन्हे को असां सिंधी पढ़ाए नथा सघूं, शॉर्ट टर्म कोर्सिस बि कोन्हनि, जेका अॼु जी हालत आहे, कुझु बि न आहे। NCPS लाइ क्लास बि नथा हलनि जिते, या हलनि था त नाले मात्र इन नमूने हलनि था, त उते हाणे गैर दस्तूरी ॻाल्हि अचे थी। त हर शहर में सिंधी संतनि जा मेला वरसियूं वॾे धाम धूम सां मल्हाइजनि था। उते बानीकरनि सां मिली उन्हनि खे सम्झाइणु घुरिजे त इन्हनि मेलनि वरसियुनि में वधि में वधि नौजवान बहिरो वठनि, अहिड़ी कोशिशूं कनि। ऐं इन्हनि वरसियुनि मेलनि ते नौजवाननि लाइ अलॻि चटाभेटियूं रखी सघिजनि थियूं। ऐं उन में पोइ भले सिंधी नाच हुजे, झूमिर हुजे, छेॼ हुजे, अहिड़ा वग़ैरह वग़ैरह प्रोग्राम। त जिते असां नथा करे सघूं त गैर दस्तूरी नमूने इन्हनि सां वञी मिलूं। पोइ धीरे धीरे भाषा तरफ़ उन्हनि खे पोइ नंढा क्लासिस हलाइण लाइ फ़िलहालु 15 ॾींहंनि जो कोर्स हिते
त ॻाल्हाइण ॿोलाइण जी ॻाल्हि हुजे त असां कीअं शुद्ध सिंधी ॻाल्हायूं, तुज़ सिंधी ॻाल्हायूं, इन नमूने जो असां क्लासिस बि रखूं त बहितरु थींदो इहो। जुदा जुदा चटाभेटियूं रखी वञनि जंहिंमें सिंधी ॿोली, संस्कृति, लोक साहित्य वग़ैरह जहिड़ा विषय हुजनि जेका हींअर सिंधी संगत करे ई रही आहे, जेके तव्हांजो कॉम्पिटिशन्स आहिनि। हाणे हिते सुवाल आहे रिस्पॉन्स जो, हेतिरो ज़बरदस्तु माना फॉलोअप हो, सभिनी सां पर्सनल पे भेण ॻाल्हायो, इन खां पोइ बि रिस्पॉन्स छो न पियो अचे? त इन में मूंखे ईअं लॻो त मां जॾहिं डीप में वियुमि त ईअं लॻो त हिकिड़ो त जल्दी न रखूं, असां कुझु गैप रखूं टाइम जो जेको आहे इहो। ॿियो इनाम थोरा अट्रैक्टिव अञा बि वधीक कयूं। टियों इहो की नंढनि नंढनि शहरनि में जेको आहे न त शहर वाइज़ असांखे उन जी रिज़ल्ट ॾियूं। त जेकॾहिं हिकु ॼणे खे बि असांखे जेकॾहिं सम्झो भावनगर जी ॻाल्हि आहे, हिकु ॼणे खे बि माना मां इहो जेको आहे उहो मिले हा लैपटॉप वग़ैरह या जेको आहे हिनखे आईपैड वग़ैरह मिले हा, त पोइ असां नेक्स्ट लाइ पाण पुछंदा अची करे त साईं कॾहिं इहा कॉम्पिटिशन इहा। ऐं इन जे लाइ वरी ईअं हो कि स्टेट वाइज़ कुझु असां सेमिनार या अहिड़ो कुझु जेको आहे प्रोग्राम बि रखूं हा, नंढा नंढा प्रोग्राम गैदरिंग करे त असां कहिड़े नमूने हीअ जेका कॉम्पिटिशन आहे उन में भहिरो वठी सघूं था। जीअं हींअर वीडियो ठाहिण जी ॻाल्हि हुई त हिन में घणा गुस्सनि हुआ घणनि खे, ऐं जेतोणीकि माना हुननि रखी बि पूरी व्यवस्था, पर केरु थो फ़ोन करे, ऐं दुबई में फ़ोन हूंदो त अलाए IST वग़ैरह लॻंदो अलाए छा, त कोई करे ई न पियो फ़ोन इहो आहे हिन में। त अहिड़े नमूने घणनि खे ईअं हो त भई जेको आहे तकलीफ़ न थिए इहा। त ईअं बि करणु खपे त असांखे सुजाॻे आणण लाइ कुझु नंढी गैदरिंग्स शहर वाइज़ या स्टेट वाइज़, त पोइ रिस्पॉन्स ईंदो, तमामु ज़रूरु ईंदो रिस्पॉन्स इहो। ऐं उन में कुझु असां कोऑर्डिनेटर रखूं स्टेट वाइज़, भई हीअ साईं जेको आहे न स्टेट वाइज़ हुजे, जिते वधीक आहिनि वॾा, गुजरात जी जेसि ताईं ॻाल्हि आहे त शहर बि वधीक आहिनि, उते बि माना अदद वधीक आहे, त उते अहमदाबाद, आदिपुर, गांधीधाम, बड़ौदा ऐं सौराष्ट्र जे लाइ अलॻि इन नमूने कुझु कोऑर्डिनेटर्स हुजनि जेके बिल्कुलु उन्हनि सां मिलनि, उन्हनि संस्थाउनि सां वञी मिलनि के, ऐं उते पोइ असां सभु वीडियोज़ असां कैमराज़ हुनजो बंदोबस्तु कयूं ऐं चऊं भई जिन ॿारनि खे हिते ॻाइणो आहे, करिणो जेको आहे ॻाल्हाइणो आहे, उहे हिते अचनि ऐं उते अची कनि इहो, त शायदि रिस्पॉन्स हिन में वधीक ईंदो इहो। नंढा नंढा हिकु ॾींहं जा सेमिनार ऐं वर्कशॉप रखिया वञनि जंहिंमें ॿार, नौजवान, औरतूं वग़ैरह इहे जेके अलॻि अलॻि विभाग ठाहिया वञनि। सिंधी संगत तरफ़ां ई बाल उत्सव, युवा उत्सव जहिड़ा वॾा प्रोग्राम बि राष्ट्रीय लेवल ते या राज्य लेवल ते या मकानी लेवल ते आयोजित करे सघजनि था इहे, जंहिंमें सिंधी भाषा ऐं संस्कृति जा नुमाव बि कया वञनि, त कल्चरल ऐं विंदर जा प्रोग्राम बि आयोजित कया वञनि, जिते असां नथा करे सघूं सिंधी भाषा जा जेको सिखण जी ॻाल्हियूं गैर दस्तूरी तइलीम। मूंखे ईअं लॻे थो त जॾहिं असां चऊं था न तव्हां सिंधी पढ़ो, त पढ़ाइणु ॾुखियो आहे। मां ईअं सम्झां थो त इनडायरेक्ट मेथड्स जेके आहिनि उहे वधीक काराइता था थियनि, किथे न किथे जेको आहे हिते सिंधी वधि में वधि अचनि, सिंधी नौजवान अचनि, ॿार अचनि, पर गैर दस्तूरी नमूने सिंधी भाषा न असां कॉम्पिटिशन था रखूं असां इन नमूने करे, ऐं उन्हनि खे असां पढ़ायूं त वधीक बहितरु थींदो। मां बिल्कुलु चङी तरह मञा थो त जेके औरतूं आहिनि, जंहिं ॾींहुं उन्हनि चाहियो त असांखे पंहिंजी ॿोली बचाइणी आहे, त पोइ कोई जेको असांखे रोके न सघंदो। हर घर में जेकॾहिं सचियूं थियनि असांजियूं औरतूं, असांजियूं जेका लेडीज़ जेका पंहिंजनि घरनि में पंहिंजे घरनि खां शुरूआति कनि ऐं सुजाॻी इन ॻाल्हि जी सुजाॻी आणणु खपे, उन्हनि जे लाइ जेके गैदरिंग्स जेके आहिनि उहे रखी वञनि, त उन्हनि जंहिं ॾींहुं माना जेको आहे इहो सचाईअ सां अपनायो त मुंहिंजी ॿोली आहे इहा, त उन ॾींहुं जेको आहे असां पंहिंजी ॿोलीअ खे ज़रूरु बचाए सघंदासीं। औरतुनि जे लाइ सिंधी लाॾा, लेडीज़ संगीत, सिंधी विंदर जा प्रोग्राम बि रखिया वञनि। लास्ट में ईअं न हुजे त सिंधी सत्संग या धार्मिक प्रोग्राम बि रखिजनि, छो जो मां सत्संग इन्हनि ते जेको आहे मां ॾिठुमि पए, मूंखे पए घुरनि भई असांखे आहे न तव्हां गुजराती में लिखी ॾियो या देवनागरीअ में लिखी ॾियो, त मां चयोमांनि हीअ असांजी सिंधी ॿोलीअ में बि ॾाढा सहूलियत अथव, तव्हां सिखंदव न तव्हांखे मज़ो ईंदो, छो जो खज़ानो जेको आहे न उहो असांजी हिन सिंधी ॿोलीअ में अथव। त पोइ अहिड़ो जेको आहे वॾी उमिरि जो हिकिड़ो आहे बड़ौदा में हिकिड़ो क्लास हलियो सिर्फ़ु सत्संग जे करे, जंहिंमें 25 जेके लेडीज़ अची गॾु थियूं ऐं उहे सिंधी सिखंदियूं हुयूं, असांजी सिंधी ॿोली सिखंदियूं हुयूं, ऐं उन्हनि खे पोइ भॼननि जा किताब जेका सिक जी सौगात असां रीप्रिंट करायोसीं उहो असां ॾिनासीं, त हाणे तव्हां पाण पढ़ो। त इन नमूने लास्ट में सत्संग बि थिए, त उहो बि उन्हनि सां असां कई। सिंधी संत महात्माऊं दरबारनि जे अॻवाननि खां सिंधी ॿोली बचाइण लाइ अपील बि कराइजे, जेका लॻभॻि कराई वेंदी आहे, पर हाणे असरु केतिरो आहे उहो ॾिसूं इहा। ऐं उन्हनि द्वारा आयोजित प्रोग्राम बि 0 खां घटि
ऐं हिकिड़ो जेको आहे इहो कि सिंधी वोकेशनल जेके आहिनि सेंटर्स जेके आहिनि उहे असां जेकॾहिं जिते सिंधियुनि जी घणाई आहे उते सिंधी संगत तरफ़ां जेकॾहिं इहे खोलियूं इहे जेका रेथा मां NCPS में रखी पर उहा पोइ पैसे जी कमी तॾहिं पैसे जी कमी हुई हाणे वरी पैसा वधीक आहिनि त वापसि था कयूं इन नमूने ॻाल्हियूं आहिनि इहे त ईअं हो कि सिंधी वोकेशनल सेंटर्स 4 करोड़ विञाइण खां पोइ वापसि था कयूं मथो त उहे बर्पा कया वञनि जिते सिंधी ॿारनि नौजवाननि ऐं छोकिरनि खे रोज़गार सां जोड़ींदड़ तइलीम ॾिनी वञे साण गॾु सिंधी विषय बि नंढे पैमाने ते पढ़ाया वञे भले शुरूआति असां इहा कयूं जेका स्कीम हुई उहा त कंप्यूटर जो CCC कोर्स जेको कंपलसरी आहे कंहिं बि गवर्नमेंट जी जेको आहे सर्विस लाइ उहो कयूं पर सिंधी तव्हांखे एतिरा 50 पेजनि जो 100 पेजनि जो हीउ किताबु जेको आहे उहो बि इम्तिहान असां वठंदासीं गॾु इन नमूने जा उर्दू जा ऑलरेडी हलनि पिया उनखे कॉपी करे हिकिड़ो वॾो प्रपोज़ल लिखियो पर पोइ छाकाणि त हुन में जेको आहे 3-4 करोड़ रुपया हुई ॻाल्हि असांजी बजट जी आहे ऐं तॾहिं बजट जेका आहे लास्ट में 3 ऐं लास्ट में 4 करोड़ हुई त ॿिए जेके आहिनि स्कीम जे करे उहा विरासत न थी सघी बेसिकली हुननि मञियो हो त इहो कोर्सिस असां तव्हांखे हलाइणु ॾींदासीं या जेकॾहिं उहे न कनि त असां कयूं गॾिजी करे त भई जेको आहे ऐं शॉर्ट टर्म जेके कंप्यूटर कोर्सिस आहिनि उहो बि सिंधीअ ज़रिए जेकॾहिं थियनि मोबाइल्स जेके एप्लीकेशन्स आहिनि जेको भेण शायदि करनि बि वेठा इहा सीडेक वारनि सां गॾिजी करे ऐं सिंधी लर्न जेको हिननि जी जेका इहा ऐप आहे इन नमूने नंढियूं नंढियूं ऐप बि जेके आहिनि उहो ठाहिजनि त जीअं लेटेस्ट जेका टेक्नोलॉजी उनजो उपयोग करे सघिजे इहो जेको 13 नंबर आहे लेटेस्ट टेक्नोलॉजी उपयोग सिंधी विषय लाइ कयो वञे जीअं सिंधी संगत सिंधी लर्निंग ऐप लॉन्च कई आहे ईअं ॿिए बि के काराइतियूं ऐप लॉन्च कयूं वञनि सीडेक ऐं ॿियनि संस्थाउनि जी बि हिन ॾिस में मदद वठी सघिजे थी त असां त अहिड़ो बि कयो आहे सिंधी ग्रुप जेको आहे हिते कुझु लालवाणी साहिबु शायदि तव्हां बि आहियो उन्हनि में तव्हां सभु हिते त सिंधी संगत में हुते सिंधी ॿोलीअ में ई असां पंहिंजो जेको आहे वीचारनि जी ॾे वठि कंदा आहियूं असां त ऐप जे ज़रिए उन्हनि जेको आहे हिन मोबाइल जे जेको आहे मैसेजिस जे ज़रिए बि असां जेको आहे कंहिं नमूने पंहिंजी जेको आहे सिंधीअ खे असां वधाए सघूं था त लिखण लाइ घणो कुझु हो पर वक़्तु ऐं मुंहिंजी जेका मर्यादाऊं चवां ईअं कि दबदबो हिते रुॻो अंगनि जो आहे के ॿुड़ियूं जेब में विझी अचिजांइ जॾहिं मां इहो पढ़ियुमि त मां बि चुप थी वियुमि सभु विझी जेब में छॾियो जुमिला ॻाल्हि हाणे ॿरण लॻी आहे ऐं लास्ट में अकुल सां जेकी बि चयमि बेलुत्फ़ ऐं बेकैफ़ हो इश्क जेको बि चवायो दास्तां बणिजी पियो जय सिंधी।